कंबरमा गुलजार चांडियो की रिपोर्ट मूजिब रीजनल डायरेक्टर मुहतसिब अली अकबर जागीरानी की ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त ख़ासिसी तौर सिंध सूबे जे इंतज़ामनि हेठि कमु कंदड़ मुख़्तलिफ़ खातनि बाबति का बि शिकायत हुजे त असांजी ऑफिस में सादे पेपर ते शिनाख्ती कार्ड सां गॾु दरख़्वास्त ॾेई सघिजे थी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शिदातकोट में कोठायल सेमिनार खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त अव्हां जे मसइलनि खे जल्द खां जल्द हल करायो वेंदो। असांजो बुनियादी कमु आम माण्हुनि खे तकिड़ो ऐं सस्तो इंसाफ़ फ़राहम करणु आहे। उन लाइ जिते बि कंहिं सां बि का नाइंसाफ़ी थिए उहो असां सां राब्ते में अची सघे थो। संदसि मसइलो हंगामी बुनियादनि ते हल कयो वेंदो। हुन चयो त हीउ इदारो तव्हांजे जाइज़ मसइलनि जे हल लाइ खुलियल आहे। हुन वधीक चयो त कंहिं बि सवाइ इदारे जे ख़िलाफ़ का बि शिकायत हुजे त असांजे रीजनल ऑफिस लाड़काणे में दरख़्वास्त जमा कराई वञे या असांजी ईमेल एड्रेस ते दरख़्वास्त मोकिली वञे त उन ते अमल खे यकीनी बणायो वेंदो। हुन मौक़े ते गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शिदातकोट जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ मसइलनि ते पिणु सवाल कया, जंहिंजे जवाब में रीजनल डायरेक्टर मुहतसिब चयो त अव्हांजा जेके बि मसइला हुजनि उन्हनि बाबति असांखे दरख़्वास्त ॾियो त जीअं उन्हनि मसइलनि खे फ़ौरी तौर ते हल कयो वञे। हुन चयो त असांजो हिते अचण जो मक़सदु बि इहो ई आहे त अवाम खे सूबाई मुहतसिब ऑफिस जे कम बाबति आगाही फ़राहम करियूं।